अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू माय चैनल सुधीर जान एजुकेशन। अज असां वठी आया आहियूं अंग्रेज़ी जी अलफ़ बे ABC में 26 अखर अचनि इस्तेमाल में अचनि था, जिन जी सुञाणप हेठि तरह आहे। वॾी ABC जेको इहो पई आहे, तव्हां ॾिसी सघो था। ते हमें जीअं A अल्फ़िए A, B बेये बे, C सीनिए C, D डालिए D, E अल्फ़िए E, F अल्फ़िए F, F जीनिए G, G अल्फ़िए H, H अलमंदा हमदोए I, जीनिए J, J काफ़िए K, अल्फ़िए लाम्ल L, अल्फ़िए मीम M, अल्फ़िए नून N, अलवा O, पये P, काफ़ यवायु Q, अलमंदा रेल R, अल्फ़िए सिंस S, तये T, येवा U, वाविये V, डी डाल्ड बेब लाम्ल यवायु W, अल्फ़िए काफ़ सिंस X, वावलवा हमदोये Y, ज़ेज़ ये डाल्ड ज़ये ज़े डाल्ड Z। ते तव्हांखे हाणे ख़बर पई त सिंधी में ABC जे ईअं थींदी आहे, जेको चार्ट इहो ठहियो पियो आहे। हिन ईअं जो ईअं नंढी ABC बि ईअं जी ईअं जीअं अल्फ़िए A बेये B, हमें जी असां डायरेक्ट पढ़ंदासीं, मथे सिखिया आहियूं ऐं हेठां डायरेक्ट पढ़ंदासीं A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z। ते तव्हांखे हाणे ख़बर पई सिंधी में ABC हिजे ईअं थींदी आहे। ठीकु है, असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻो, सब्सक्राइब लाइक ज़रूरु कंदा तव्हां।